शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट ऐं मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि पारां एहतिजाज जो ऐलान कयो वियो। उन हवाले सां मुख़्तलिफ़ शहरनि खां यूनियन प्रेस क्लबनि जा उहिदेदार सखर प्रेस क्लब पहुची चुका आहिनि, जेके हितां खां DIG ऑफिस रवानो थींदा, जिते धरणो हयो वेंदो। जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार न थी चुका आहिनि अञा ताईं। उन हवाले सां सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट ऐं ॿियनि तंज़ीमुनि एहतिजाज जो ऐलान कयो। सखर प्रेस क्लब में मुख़्तलिफ़ यूनिटनि जा उहिदेदार पहुता, सहाफ़ी पहुता। शहीद जान मोहम्मद महर के कत्ल के 9 ॾींहं गुज़री चुका हैं, पर पुलिस इन वक्त ताईं मरकज़ी कातिल गिरफ़्तार करण में नाकाम रही है, जैसे करे पाकिस्तान फीडर यूनियन ऑफ जर्नलिस्ट और सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां अॼु DIG ऑफिस के साम्हूं धरने जी कॉल ॾिनल है। तव्हां ॾिठो सुबुह खां वठी पूरी सिंध जा सहाफ़ी सखर प्रेस क्लब में गॾु थिया। हिते सभिनी इलाक़नि जा सहाफ़ी कराची खां वठी कश्मीर ऐं तक़रीबन बदीन खां वठी घुटकी ताईं जा सहाफ़ी जेके हिते मौजूदु हुआ, सॼी सिंध जा सभई सहाफ़ी हिते आया। हितां हाणे हिकु असां रैली जी सूरत में DIG ऑफिस तरफ़ रवाना थियूं, जिथे असां शहीद जान मोहम्मद महर जे कातिल उन जे सहूलियतकारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कंदासीं। हिते सभिनी दोस्तनि जे लाइ जेके बि सहाफ़ी आहे उन जे लाइ मंझां जो इंतज़ाम बि कयल हो सखर प्रेस क्लब ऐं सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां। ऐं असां जो हिकिड़ो ई मुतालबो आहे सिंध हुकूमत खां, जेका निगरान सिंध हुकूमत आहे उन खां, त जेके शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल में मुलविस सहूलियतकार आहिनि, जेके मरकज़ी मुलज़िम आहिनि, उन्हनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे। इहो बिल्कुलु कि इंतहाई अफ़सोसनाक सूरत हाल ॾिसण में अचे थी असांखे, छाकाणि त जान मोहम्मद जो लॉस जेको आहे असां सभी सहाफ़ी कॾहिं विसारे नथा सघूं। शायदि को इंतिज़ामिया थी सम्झे त 3 ॾींहं 4 ॾींहं रड़ियूं करण खां बाद में सहाफ़ी चुप, पर इहो थींदो कोन, इहो थियण बि न ॾींदासीं। हींअर असांजी सिर्फ़ु और सिर्फ़ु डिमांड ऐं मुतालबो इहो ई आहे त कातिलनि खे गिरफ़्तार कयो, उनखे केफ़र किरदार ताईं पुॼायो। जेके नथा पुॼाए सघो त पुलिस ॿुधाए छॾे। असां हुकूमत पाकिस्तान खां वफ़ाक़ खां मुतालबो कयूं था त जेको हिन वक़्तु पाकिस्तान फ़ौज जूं ख़िदमात हासिल कयूं वञनि, रेंजर्स जूं ख़िदमात हासिल कयूं वञनि, त जीअं उते ऑपरेशन करे, जीअं गुज़िश्ता माज़ी में बि ॾिठो आहे त दाड़लनि जे ख़िलाफ़ु ऑपरेशन में जॾहिं ऑपरेशन थियो आहे, जॾहिं फ़ौज लथी आहे त उन्हनि पाण हथियार पिटा कया आहिनि। ईअं ई हिननि जी बि सूरत हाल आहे, हिननि खे ख़बर बि आहे त कचे में मौजूदु आहिनि, उन कातिल मौजूदु आहिनि। उनखे गिरफ़्तार करण लाइ पुलिस अलाए छो की बाहे पई, छाजे करे ताख़ीर करे थी। उनखे अॼु धरणो आहे, धरणो यानी KTN पारां त धरणो ॾिनो वञे पियो। मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि में शामिल थियूं, समाजी सियासी तंज़ीमूं शामिल आहिनि, मज़हबी तंज़ीमूं शामिल आहिनि। असीं सभु उनजो या उनजे मुतालबे खे जेका असां उन सां गॾु थी बीठा आहियूं ऐं असां सभु उन एहतिजाज में शामिल आहियूं। उहो धरणो आणूं था, इन ई करे आणूं था त कातिलनि खे गिरफ़्तार कयो ऐं केफ़र किरदार ते पुॼायो वञे। भाई साहब, शहीद जान मोहम्मद महर जा कातिल हिन ते गिरफ़्तार थियण वारे सां तव्हां छा था चओ? सर, ये कातिल गिरफ़्तार थियणु खपनि। असां हिन में रैलीअ में शरीक थियण आया आहियूं। मां पाण एजुकेशन में आहियां, पर मसइलो इहो आहे त अञा ताईं कातिल गिरफ़्तार न थिया आहिनि। उहा वजह असांखे अञा ताईं मालूम न थी आहे। घटि में घटि असां आम शहरनि खे त ख़बर पए त बेगुनाह जेको मरियो, इहो कहिड़े हिसाब में मरियो, हिन जो कसूर छा हुयो, इहो कहिड़े हिसाब में, हिन जो ॾोहो कहिड़ो हुयो, असांखे बि हिकिड़ी ख़बर पए। तव्हां प्रेस वारा बि ॾिसो, प्रेस वारनि जो हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो मैटर आहे। असां शहरी आहियूं, असां जॾहिं हिते पाण खे सेफ़ नथा सम्झूं। हिकिड़ो शहर में वॾो हिकिड़ो वाक़ियो थियो आहे, हिते SP ऑफिस जे भरिसां हिकिड़ो इहो थियो आहे, प्रेस क्लब हिते भरिसां हिकिड़ो वॾे में वॾो इहो वाक़ियो आहे, सानियो आहे। महिरबानी करे असांजी SP साहिब खे, असांजी सखर जी हुनखे तंज़ीम बिरादरीअ खे, असांजे वॾनि मिनिस्टरनि खे ऐं पंहिंजे हिनखे पाकिस्तान पीपल्स पार्टीअ खे, पंहिंजी ॿियूं जेके जमायतियूं आहिनि उन्हनि खे रिक्वेस्ट था कयूं त महिरबानी करे इन ते फुल एक्शन खयो वञे, न त अॻिते वधीक जेको आहे असां पाण खे पाण सेफ नथा सम्झूं। सहाफ़ती तंज़ीमुनि जे अॻुवाणनि जा तव्हां वीचार ॿुधा। हिन वक़्तु धरणे जे लाइ रैली रवाना थी चुकी आहे सखर प्रेस क्लब खां। DIG ऑफिस वारो जिते धरणो हयो वेंदो ऐं सहाफ़ियुनि जो हिन वक़्तु ताईं हिकिड़ो ई मुतालबो आयो आहे त शहीद जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार कया वञनि। इबरत न्यूज़, कामरान शेख, सखर।